कंदकोट खां रिपोर्ट कर अब्दुल ख़ालिक चाचड़ SSP कश्मीर बशीर अहमद बिरोही जे हुक्म तहत कश्मीर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस जो स्पेशल टीम जे इंचार्ज सफ़ीर जागीरानी जी अॻुवाणी में मुग़विन जी बाज़ियाबी ऐं घुर्बल तोड़े रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ RD 219 पुल वारे इलाइक़े में इज़ाफ़ी नफ़री साण खणी APC चैन ऐं बख़्तरबंद गाॾियूं साण करे ऑपरेशन कयो पियो वञे। RD 219 पुल वारे इलाइक़े ॾांहुं ईंदड़ वींदड़ रोड रस्ता सील कया विया आहिनि। राब्तो करण ते ऑपरेशन जी अॻुवाणी कंदड़ सफ़ीर जागीरानी ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां कंदकोट मां मुबैना तौरु अगवा थी वियल सोरियाणी बिरादरी जे 3 नौजवाननि बहादुरीन सोरियाणी ज़ीशान ऐं शमन समेत 3 ॼणनि खे मुबैना तौरु अगवा करे कच्चे वारे इलाइक़े में भुंग ख़ातिर बांदी बणाए रखियो आहे, जिन जे बादे बिल ऑपरेशन कयो पियो वञे। पुलिस जो वधीक चवणु आहे त जल्द टिनी मुग़विन जी बाज़ियाबी खे यकीनी बणाए मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो।